कश्मीर ज़िले में मुग़वी बाज़ियाब न थी सघिया। धरणे के 4 ॾींहं गुज़रण बावजूद 3 मुग़वी बाज़ियाब थी विया। बाज़ियाबनि में डॉक्टर मुन्नी नाइच, मुखी जगदेश कुमार ऐं हिकु नंढड़ो जयदीप कुमार बाज़ियाब थी वियो आहे। सागर कुमार बाज़ियाब नाहे थी सघियो। शहरनि पारां सरापा एहतिजाज जारी आहे। एहतिजाज में सनान खान कुरैशी, सैयद ज़ैन शाह वॾा उहिदेदार ॿिए धरणे में शामिल आहिनि। हिंदू पंचायत जी सॾ ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि शहरनि जा मुअज़्ज़िज़, दानिश्वर, अदीब, शाइर, कलमथड़ी वॾे अंग में शिरकत करे सिंध पंजाब बलूचिस्तान जे बॉर्डर देरा मोड़ इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। गाॾियुनि जूं वॾियूं क़तारूं लॻी वियूं आहिनि, जंहिं करे मुसाफ़िरनि खे तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। मुज़ाहिरीन मीडिया ॾोह मौजूदा हुकूमत खां मुतालबो कयो त जेसिताईं ज़िले कश्मीर जा मुग़वी बाज़ियाब न थींदा तेसिताईं ही धरणो जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।